जी बिल्कुल नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼे मुल्क जी सांगड़ ज़िले में भी सियासी सरगर्मियों ज़ोर शोर से जारी आहिनि। सांगड़ ज़िले के ॿिन क़ौमी ऐं 5 सूबाई तकनि ते पीपल्स पार्टी ऐं GDA में मुक़ाबलो है। मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि मैदान ते लथल आहिनि। उन में आज़ाद उम्मीदवार जमियत उलमा इस्लाम PTI समेत जेके ॿियूं जमायतूं आहिनि उहे बि वर्क मोम में जारी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असुल मुक़ाबलो सांगड़ ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं GDA जो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वर्क मोम ऐं कार्नर गॾिजाणनि में जेका आवाम जी मोट मिले पई, उन में पीपल्स पार्टी खे सरसी हासिलु आहे। असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं NA 209 ऐं PS 41 हल्के में, जितां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलात सेक्रेटरी शाज़िया अता मरी NA 209 तां पीपल्स पार्टी जी उम्मीदवार आहे, त PS 41 ते जेको आहे सो अली हसन हिंगोर जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर उहो उम्मीदवार। असीं हिन तक जे जाइज़े जे हवाले सां हितां जेके पीपल्स पार्टी जा वर्कर अॻुवान या जेका आवाम आहिनि जलसे में शरीक थिया उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन तक में हिननि उम्मीदवारनि अॻु में जेके कहिड़ा कम कया आहिनि, हुनखे मोट केतिरी पई मिले, आवाम छा थो चाहे, अचो तो आवाम सां ॻाल्हि ॿोल कयो। छो त हिननि कम कया आहिनि। गुज़िरियल 5 सालनि में जेके कम थिया आहिनि, तव्हां पाण ॾिठा, दुनिया ॾिठो, पूरे पाकिस्तान ॾिठो। जेको आहे सो पाकिस्तान जे तारीख़ में जेको आहे सो ज़िले सांगड़ में पाकिस्तान जे तारीख़ में रिकॉर्ड तोड़ कम जेके आहिनि गुज़िरियल 5 सालनि में थिया आहिनि। जेके मोहतरमा शाज़िया अता मरी साहिबा जेके कराया आहिनि हिते स्कीमूं, स्कूल जी बिल्डिंग खां वठी, पाणी जे तलाउनि खां वठी, रोडनि खां वठी, जेको आहे सो जेके कुदरती आफ़तूं आयूं, जेके बोर्ड वग़ैरह आया असांजे ज़िले सांगड़ में, जेके रिलीफ आवाम खे हिते मिलियो आहे, आउं चवां थो इन जो को मिसाल न आहे। त NA 209 ते अधी शाज़िया मरी खां अॻु में बि असां वटि हिते MNA हुई। अचण सां अधी छा कयो जो हिते रोडनि जूं ॼारूं विछाई, बहितरीनु तमामु वॾा कम कई। उन खां पोइ स्कूल ठाराई, उन खां पोइ रोड ॾिनई, पाणिनि जा तलाउ ॾिनई, ॿिया तरक़ियाती कम उहे ॾिनई। जे मथां ॿोॾि पई अधी एंजोज़ूं मोकिलियूं, पाण मदद कयईं भरपूर तरीक़े सां। इंशाअल्लाह ताला अधी खे ही माण्हू वोट ॾेई कामयाबु कंदा। ही माना बेनज़ीर पई करे, ग़रीबनि जी सेजिया मरियाणी मदद कई आहे, ग़रीबनि खे घर ॾिना आहिनि, ॿोॾि में अटोप ॾिनो आहे, हर ॻाल्हि कई आहे, कंहिं ॻाल्हि में असांखे कोन शिकाया। हाणे असीं माना वोट इन्हनि खे बेनज़ीर खे सेजिया मरियाणी ग़रीब आहे, ग़रीबनि जी मदद करे त असीं उन जी मदद कंदासीं। जी हमारे देसा असां दुख सुख में कमरी थी आहे, असां हर बात मदद करिए, अटे में, घरा में, तड़ा में, हर बात में असां मदद असीं वोट तीर ते ॾेसा। जेके शरीक आवाम आहे उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि ॿुधायो त पीपल्स पार्टी जे कैंडिडेटनि उम्मीदवारनि अॻु बि असांजी ख़िदमत कई आहे ऐं असांखे उमेदु आहे त असीं 8 तारीख़ ते हुनखे वोट ॾेई कामयाबु करे असेंबलियुनि में मोकिलींदासीं। हू असांजी अॻु जीअं वधीक बहितर ख़िदमत कंदी। एॾी गुंबर आवाज़ थी हुई सांगड़।